अस्सलाम वालेकुम। जीअं त दोस्तो माण्हू जेको त किने पाणी को माण्हू पासो करे लंघंदो आहे, इन जे करे त मथां पेर ख़राबु थियनि या कपिड़ा ख़राबु थियनि, पर वरी किनो पाणी ईअं ई सम्झंदो आहे त माण्हू मूंखां डिॼनि था। ऐं तव्हांजे आस पास में बि अहिड़ा ई माण्हू आहिनि जिन को माण्हू पासो करे लंघंदो त वरी ईअं ई सम्झंदा त माण्हू असां मूं डिॼनि था। ॿिनि शयुनि ते कॾहिं बि गुरू न कजे, हिकु त पैसा, ॿियो ज़िंदगी। छो जो ॿई जेको त ॻणिया वेंदा आहिनि, जेका शइ ॻणबी आहे त उहा खुटी वेंदी आहे। ऐं उन खां अलावा माण्हू कंहिंजे बि तॾहिं ते वेंदो आहे दुआ घुरण जे लाइ। तव्हां उते ॾिठो हूंदो त जेको मरी वेंदो आहे त उनजी जेका त नेकी पई हलंदी आहे, ऐं जेके जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी सभिनी जी बदनेकी पई हलंदी आहे। जेको सो थी सघे थो खणी मां ग़लति हुजां, जॾहिं गुरबत ईंदी आहे त दोस्त ऐं मिट माइट बेज़ार थी वेंदा आहिनि। दुश्मन हमेशह जेको त पंहिंजनि खां ई पैदा थींदा आहिनि। छाजे लाइ जो उन्हनि खां जेको त ख़ुशियूं ऐं कामयाबियूं बर्दाश्त न आहिनि थींदियूं। ऐं उन खां अलावा जेको थो जॾहिं इंसानु जेको त पैदा थींदो आहे त बि उनखे वींजारींदा ॿिया आहिनि ऐं कपिड़ा ॿिया पाराईंदा आहिनि। जॾहिं मरी वेंदो आहे त बि उनखे जेको थो वींजारींदा ॿिया आहिनि ऐं कपिड़ा बि जेको त ॿिया पाराईंदा आहिनि। बसि खामखा यानी की गुरूर आहे हिन दुनिया में। ज़िंदगी में जेको थो कपिड़नि जा रंग मटिजंदा रहंदा आहिनि। जॾहिं मरी वेंदो आहे त पोइ वरी जेको थो उनजा जेको थो कांधी जेको त मटिजंदा वेंदा आहिनि क़ब्रिस्तान ताणी। त दोस्तो अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक